हाणीअ मां अपडेट कयूं पिया सकरंड मां काज़ी अली रज़ा सनाई जी रिपोर्ट मुताबिक़ त सकरंड शहर में गुज़िरियल 1.5 साल खां बिरंदड़ फुरनि ऐं चोरनि वारी बाहि ते कंट्रोल करण लाइ सकरंड में नई मुक़ररु थियल एसएचओ ख़लीलुर रहमान मसण पंहिंजी हुकूमत अमली तहत सिर्फ़ 15 ॾींहंनि में काफ़ी हद ताईं कंट्रोल करे केतिरनि ई ॾोहारनि खे गिरफ़्तार करण बैदि वटान गाॾियूं हथियार मोटरसाइकिलूं ऐं माल हथ करे वरितो आहे। उन सिलसिले में एसएचओ सकरंड प्रेस क्लब में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोशिश कंदुसि त सकरंड जे शहरनि खे अमन क़ाइमु करे ॾियां जंहिंमें साफ़ इन शहरनि जे सहकार जी ज़रूरत पवंदी। हिन चयो त सकरंड थाणो मौजूदु शहरनि वापारनि साफ़िन समेत हर शरीफ़ लाइ हर वक़्तु खुलियलु रहंदो। उन्हनि जो आवाज़ पिणु ॿुधो वेंदो। बाक़ी 2 नंबर माण्हुनि खे इजाज़त नाहे, इहे चाहे वॾेरा हुजनि, वकील हुजनि या सहाफ़ी हुजनि। हिन चयो त अलाह में उमीद आहे त सकरंड में अमन क़ाइमु करे वेंदासीं। अल्हम्दुलिल्लाह सिर्फ़ 2 हफ़्तनि में काफ़ी बेहतरी आंदी आहे। हिक सवाल जे जवाब में चयो त ॾोहारनि जी सलाह करण सहूलियतकारनि ते बि नज़र आयो, उन्हनि खे बि बख़्श न कयो वेंदो, भले पोइ पुलिस एहलकार छो न हुजनि। जेतिरो वक़्तु रबो इज़त एतिराम सां रबो।